अचो किरण वियो। थैंक यू सर। सर अमीर साहब चयो आहे त मां तव्हां खां पंहिंजी पेमेंट पाण ई वठी वठां। किरण पहिरियों इहो ॿुधायो तव्हां थधो पीअंदव या गरम? तव्हां तकलीफ़ न कयो, पर जेकॾहिं नथा मुड़ो त पोइ चांहि बिस्किट घुराए वठो। ठीकु आहे। सुधीर जी सर, बबलू सां गॾु चांहि ऐं बिस्कुट खणाइजो। ठीकु सर, एतिरी तकलीफ़ छो था कयो? ॾिसो किरण, मुंहिंजो नालो साबिर आहे, सर न। पर जेकॾहिं तव्हां माइंड न कयो त मां तव्हांखे किरण सॾियां? जी सर, तव्हां मूंखे किरण चई सघो था। त पोइ तव्हां मूंखे साबिर चई सघो था? जी सर। सर न किरण, सिर्फ़ साबिर। किरण, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां? जी पुछो। हिन महदूद ऐं थोरी इनकम मां तव्हांजो वक़्तु कीअं थो गुज़रे? जी सर, मां हिननि मां थोरो थोरो करे ख़र्च कंदी आहियां। ऐं वरी तव्हां जहिड़ी बहितरीन मॉडल वटि घटि में घटि हिकु गाॾी हुजणु त ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं गाॾी जी ज़रूरत महसूस थींदी आहे, पर छा कजे। कंहिं शाइर उर्दू में न चयो आहे त हज़ारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले। किरण, ही वठो तव्हांजी पेमेंट। थैंक यू सर। हेलो किरण, मां माजिद पियो ॻाल्हायां। हाँ माजिद, मूं तोखे सुञातो। ॿुधाए कीअं यादि कई? तव्हांखे विसारो किथे आहे जो यादि करण जी ज़हमत कयूं। छा मतलब? मतलब त तव्हां सां रिश्तो ई अहिड़ो आहे जंहिंखे विसारे ई नथो सघिजे। मारोड़ त ॾाढा मिठा हूंदा। हा ईअं त आहे, पर फुफाट बि ॾाढा मिठा थींदा आहिनि तो जहिड़ा। छा ॻाल्हि आहे माजिद, फ़ोन कई, ख़ैर त आहे? अम्मा तव्हांजे आयल आहे, हुन सां कुझु ज़रूरी ॻाल्हाइणो हुयो। जेकॾहिं तव्हांजे साम्हूं वेठी आहे त हुनखे फ़ोन ॾिजो। हा मूंखे ख़बर आहे, पुफी असांजे घर आई आहे ऐं अञा कुझु ॾींहं असांजे घर रहंदी। तव्हां पुफी खे वठणु न अचिजो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।